अस्सलाम वालेकुम या अली बदर जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं मां ही हाज़िर थियो आहियां उस्ताद बुखारी क्लब जेके असांजी सनोकर आहे ऐं हीअ जेकी सनोकर जो मालिक आहे हिन क्लब जो अॻवान ही तमामु मुंहिंजो प्यारो दोस्त शहज़ादो गोपांग हिन क्लब जो अॻवान आहे। दोस्तो हीअ सनोकर जी गेम त मां के वक़्त खां ॾिसंदो ईंदो आहे बचपन खां वठी, पर सच पुछो त कॾहिं मूं खेॾी न आहे छो त मूंखे क्रिकेट खां सवाइ ॿी का गेम ईंदी ई न आहे। अॼु पहिरियों चकर अॼु मां त सनोकर वटि पहुतो आहियां, पर अॼु मुंहिंजी दिलि चवे थी त मां अॼु सनोकर खेॾां ऐं मुंहिंजो इहा पहिरीं गेम ई हूंदी अॼु ज़िंदगीअ जी पहिरीं जेकी मां अॼु खेॾंदुमि। छा ख्या सम्झाए वेंदव न ऐं खेॾी वेंदुमि न? बिल्कुलु हिन खे मिलायो सा सफ़ा हीअ विची न ॾियोसि अवल स्टिंग मथे कयो। हा हाणे रखो स्टिंग, हाणे हिनखे ज़ोर जे ते हिनखे विच ते धकु अचे हुनखे विच ते ॾिसो। हा ॾिसो हे न आहे न शाटन? हा हाली न आहे, बसि पाण एडिटिंग में पोइ थींदो। हाली हणोसि। ओके दोस्तो अॼु ॾाढी दिलि खे ख़ुशी थी। मूं ही गेम त ॾिठी आहे पर यार मूंखे अॼु ताणी इहा सम्झ में न ईंदी। सभिनी दोस्तनि खे चवंदो हुउमि जॾहिं वठी ईंदा मां ॾाढो बोर थींदो हुउसि, चवंदो हुउमि त हीअ कीअं था खेॾनि। अॼु ही पहिरियों चकर मां पंहिंजे दोस्त शहज़ादे गोपांग ॾे आयुमि ऐं मां चयो भला मां अॼु खेॾी ॾिसां। त दोस्तो ही पहिरियों ई शॉट ख़ैर सां मुंहिंजो कामयाबु थी वियो ऐं पहिरियों ई शॉट मुंहिंजो पॉकेट में वियो हलियो। हीअं तव्हां चेरी खेॾी न, हाणे तव्हांखे हे खेॾणो पवंदो। हा साॻी तरह हथु रखो हिते ईअं हिन खे कुॿिरियोसीं ऐं अंगूठो हिते मिलायोसीं। बिल्कुलु सही आहे, विच ते रखी हिनखे विच ते ॾिसोसि, हिनखे विच ते ॾिसी उहो पॉकेट जो निशान ओॾी बसि हिते त हणंदोसि, इहो सिधो ई हली हलंदो साल। अच्छा कामयाबु ईंदुसि? बिल्कुलु कामयाबु ईंदो पक सां। चलो ठीकु आहे, कयूं शुरूआत? जी साहब। हिते ओके त आहे न? ओके ओके बिल्कुलु ओके आहे। गुड शॉट। क्यों? उस्ताद सभु खेॾियूं आहिनि, हीअ आख़िरी इहा बि ॾिस कीअं थो खेॾाए। भले सभु खेॾ पर आख़िरी मतिलबु मुंहिंजी थी रही ॾिसजांइ थो भले कर आज़मो तो हाणे स्ट्राइकर निकिरे थो न, हिनखे फॉलो था कयो। शहज़ादा सॼो बोर्ड तो ख़ाली कयो आहे, पर ॾिसजांइ सॼी गेम हूअं बि ब्लैक ते हूंदी थी ऐं इहो बोर्ड ख़ाली मां ई कंदुमि इंशाअल्लाह। ॾिठई चयोमि त ब्लैक पीस मां ई खेॾंदुसि ऐं हाणे इहा हूंदी थी सॼी गेम।